नाज़रीन अवां खे आम ख़बर पिया ॾियूं त मदई जी वेझो ॻोठ मोहम्मद मुराद बिरोही में सियासी समाजी अॻुवाण ज़िले चेयरमैन पीपी अॻुवाण सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारी जो वेझो साथी वॾेरो मोहम्मद इसहाक़ बिरोही उन जे मेज़बानीअ में ॻोठ मोहम्मद मुराद बिरोही में हिकु सियासी कार्नर गॾिजाणी मुनाक़िद कई वई, जिते अॻूणो ज़िले चेयरमैन आगा मसीह ख़ान दुरानी शिरकत कई। अवां खे ॿुधाईंदा हलूं त हीअ जेका कार्नर गॾिजाणी हुई उहा ज़िमनी इलेक्शन जे हवाले सां PS 9 ते जेको PP जो उम्मीदवार आहे आगा शहबाज़ ख़ान दुरानी उन जी हिमायत में कार्नर गॾिजाणी कोठाई वई हुई। हिन कार्नर गॾिजाणीअ में आगा मसीह ख़ान दुरानी, सरदार ज़ुल्फ़कार अली ख़ान जेओ ऐं तकी अब्बास ख़ान कमारियो समेत ॿियनि मुअज़्ज़ज़ महिमाननि शिरकत कई, जॾहिं त सभई ॻोठाणनि पिणु शिरकत कई। ये अवां खे आम ख़बर पिया ॾियूं मदई जी मां, जिते मदई जी वेझो ॻोठ मोहम्मद मुराद बिरोहीअ में जेको सियासी समाजी नौजवान अॻुवाण आहे मोहम्मद इसहाक़ बिरोही सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जो वेझो साथी आहे, उन जी मेज़बानीअ में हिकु शानदार कार्नर गॾिजाणी कोठाई वई हुई ऐं इन कार्नर गॾिजाणी में सभई ॻोठाणनि शिरकत कई, जॾहिं त जेका PS 9 ते PP जो उम्मीदवार आहे आगा शहबाज़ ख़ान दुरानी उन जी हिमायत में हीअ कार्नर गॾिजाणी कोठाई वई हुई। ऐं हिन कार्नर गॾिजाणी में जेको अॻूणो ज़िले चेयरमैन आहे आगा मसीह ख़ान दुरानी उन ख़ुसूसी शिरकत कई ऐं कार्नर गॾिजाणी खे ख़िताब कंदे ॻोठ वासियुनि खे तीर ते ठपो हणण जी अपील कई। इन्हनि ॻोठाणनि खे अपील कई त 14 डिसंबर ते वधि में वधि निकिरी करे पोलिंग स्टेशन ते पहुची करे तीर ते ठपो हणी मरहूम आगा सिराज ख़ान दुरानी जे नींगर आगा शहबाज़ ख़ान दुरानीअ खे कामयाब कनि। जी नाज़रीन, ही अवां खे लाइव मनाज़िर पिया ॾेखारियूं सचाई न्यूज़ तां, जिते सियासी मीटिंग थी आहे, कार्नर गॾिजाणी थी आहे। कार्नर गॾिजाणी खां पोइ आगा मसीह ख़ान दुरानी मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। आगा साहब जो न हुजण उहो ख़ाल त केरु भरे न सघंदो, उहा उन जी यादि विसारे सघंदासीं कोन। 40 साल उन तव्हांजी ख़िदमत कई आहे हिते आवाम जी, पर माशाअल्लाह असां तक़रीबन 10 ॾींहं थी विया आहिनि घुमूं फिरूं था, सभिनी ॾे विया आहियूं दोस्तनि ॾे, माशाअल्लाह सभु जाइ ॾाढी सुठी भली मोट थी मिले ऐं माण्हुनि जो जेको ॾाढो मुस्बत रवैयो आहे ऐं माण्हू दिली पंहिंजी ख़ुशी सां इज़हार बि करनि था ऐं साथ बि ॾियनि था। त असांखे तालके जे माण्हुनि जे लाइ एतिराम आहे ऐं हुननि खे असांजे लाइ प्यार आहे, त इंशाअल्लाह हिन दफ़े मोट जेका आहे पीरियूं खां बि वधीक मिलंदी इंशाअल्लाह। परेशानी न पीरियूं हुई, न अॼु आहे, न अलाह कंदो अॻिते थींदी। परेशानी अल्हम्दुलिल्लाह नाहे, हिकिड़ी परेशानी आहे त ख़ैर ख़ैरियत सां इहा इलेक्शन गुज़री वञे, इहा परेशानी आहे, ॿी का परेशानी कोन्हे का। अल्हम्दुलिल्लाह, महिरबानी साईं।